नमस्कार दोस्तों, इंसान गायण जी शुरुआत कॾहिं कई ही ॿुधाइण ओतिरो ई डिफिकल्ट आहे जेतिरो ही ॿुधाइण त इंसान ॻाल्हाइण जी शुरुआत कॾहिं कई। संगीत ऐं गायकीअ जे ओरिजिन जे विषय में घणियूं ई मान्यताऊं प्रचलित आहिनि, कुझु थियोरीज़ भी प्रिवेलेंट आहिनि। प्राचीन शास्त्रनि जे हिसाब सां इंद्रदेव जी सभाउनि में ॻाइण, वॼाइण ऐं नृत्य थींदा हुया। कुछ इतिहासकारनि जे हिसाब सां संगीत जी उत्पत्ति इंसान जी उत्पत्तिअ खां भी पुराणी आहे। हुननि कुदरती आवाज़नि खे संगीत जो ओरिजिन चयो आहे। कुछ साहित्यकारनि जे हिसाब सां संगीत ऐं ॻाइण जी शुरुआत वैदिक काल में सामवेद जे श्लोकनि सां थी। बट ऑन द होल संगीत सृष्टिअ जे कण कण में वसे थो। ॻाइण, वॼाइण ऐं नृत्य करण ही संगीत जा ही अंग आहिनि। नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीराणी तव्हां सभिनीनि जो GTPL जी सिंधी टीवीअ जे हिन एंडेवियर कला ऐं कलाकार सीज़न 2 जे अॼु जे हिन एपिसोड में तहे दिल सां स्वागत थी कयां। कला ऐं कलाकार जे प्लेटफॉर्म तां असां तव्हांखे रूबरू कराईंदा आहियूं कुझु बेमिसाल सिंधी कलाकारनि सां। दोस्तों, अॼु असांजे विच में जेको कलाकार मौजूदु आहे हुननि 10 साले जी नंढड़ी उमिरि खां ॻाइण जी शुरुआत कई। स्कूल ऐं कॉलेज लाइफ जे दरमियान हुननि पंहिंजो ॻाइण जो शौक़ु कायम रखियो ऐं अॼु हू पंहिंजो नालो बतौर हिकु सिंधी प्लेबैक सिंगर रोशन करे रहिया आहिनि। अॼु जा असांजा कलाकार आहिनि श्री राजेश वलेछा जी। सर, तव्हांजो कला ऐं कलाकार जे मंच ते हार्दिक स्वागत आहे। दोस्तों, कुदरत हर इंसान खे कंहिं न कंहिं खूबीअ सां नवाज़ींदी आहे ऐं अॼु जे असांजे हिन महिमान खे कुदरत ॾिनो आहे सुहिणो ऐं मिठो आवाज़। हूअं त हू टेक्निकली क्वालिफाइड आहिनि, पर संगीत जो पैशन हुननि जी रग रग में वसे थो। अचो त मुखातिब थियूं ऐं ॿुधूं हुननि खां ई हुननि जी सुरीली जर्नीअ जा कुझु यादगार इंस्टेंसेस। सर, एपिसोड जी शुरुआत में ही हिकु वेरी कॉमन ऐं प्री रिक्विजिट सवाल त तव्हां 10 साले जी नंढड़ी उमिरि खां म्यूज़िक जे फील्ड में आहियो। त मां ही ॼाणणु चाहींदसि त तव्हां हिन फील्ड में एंटर कॾहिं कयो? पूजा जी, एक्चुअली असां पहिरीं बनारस में रहंदासीं। ओके। ऐं मुंहिंजा बाबा यानी कि फादर जा मामा आनंदपुर दरबार में वेंदा हुआ। ओके। त मां जॾहिं नंढो हुयुसि तॾहिं मां बि उन सां गॾु वेंदो हुउसि। संडे जे ॾींहुं लॻभॻि उन सां गॾु वेंदो हुउसि जॾहिं मुंहिंजी छुट्टी हूंदी स्कूल मां। ऐं हू हुते भॼन ॻाईंदा हुआ। त उन्हनि खे ॾिसी ॾिसी मूंखे बि ॾाढो सुठो लॻंदो। मूंखे चयूं हिकु ॾींहुं तूं बि कुझु भॼन तयारु कर। ऐं मां बि हिकु भॼन तयारु कयो ऐं सभिनी जे साम्हूं पेश कयो त मूंखे सभिनी ॾाढो एप्रिशिएट कयो ऐं सभिनी चयो भई तूं ॻाईंदो कर। त अहिड़े नमूने मां कुझु भॼन तयारु कया ऐं हर दफ़े उहे पेश कंदो हुअसि। ऐं उन खां पोइ वरी असां अहमदाबाद में अची वियासीं। अच्छा सर, बाय प्राइमरी प्रोफेशन त तव्हां शायदि इंजीनियर आहियो ऐं बाय सेकेंडरी प्रोफेशन तव्हां अॼु जा हिकु एस्टैब्लिश्ड सिंधी सिंगर आहियो। त ही ईस्ट ऐं वेस्ट यानी इंजीनियरिंग ऐं आर्ट जो फ्यूजन तव्हां कीअं कयो? छा तव्हांखे ही कला वारसे में मिली आहे? न, एक्चुअली असांजो मूंखे वारसे में त न मिली आहे, मतिलबु कोई घरानो न आहे। पर हा, मुंहिंजा जेके नाना हुआ उन्हनि खे बि ॻाइण जो शौक़ु हो, मुंहिंजे मदर खे बि शौक़ु हो ऐं हाणे बि आहे। उहे सुर में ॻाईंदा आहिनि ऐं उन्हनि जीअं सुरीले मतिलबु आवाज़ में जेको मां ॿुधंदो आहियां मूंखे बि उन मां इंस्पायरेशन मिली आहे ऐं मां ॻाईंदो आहियां। ऐं मिडिल क्लास जेका फैमिली आहे उन्हनि जी वॾे में वॾी इहा हूंदी आहे त भई उन्हनि खे स्ट्रगल करिणो पवंदो आहे पंहिंजो कैरियर ठाहिण जे लाइ। त बाय प्रोफेशन मां इंजीनियर आहियां। पहिरीं मां उन में कैरियर बणायो आहे, पर मूंखे बचपन खां वठी जेको शौक़ु आहे उनखे बि मां क़ाइमु रखियो आहे। उन करे मां परफॉर्मेंस ॾींदो रहंदो आहियां ऐं गॾु ई गॾु जॉब बि कंदो आहियां। ओके। त सर, तव्हां संगीत जी फॉर्मल ट्रेनिंग भी वरिती हूंदी? जी बिल्कुलु। मां जॾहिं कॉलेज में पढ़ंदो हुउसि तॾहिं मूंखे संगीत जो शौक़ु त पहिरियां खां ई हो, पर मां उन ज़माने में DD1 ते हिकु प्रोग्राम हलंदो हो, मेरी आवाज़ सुनो। त उन जे फाइनल में लास्ट में लता मंगेशकर आया हुआ ऐं उन्हनि नवनि ॻाइणनि वारनि खे उन्हनि हिकु मैसेज ॾिनो कि जेकॾहिं तव्हां हिन फील्ड में अॻियां अचणु था चाहियो या कुझु बणिजणु था चाहियो त तव्हांखे क्लासिकल संगीत सिखणु घुरिजे। ऐं इन ॻाल्हि मूंखे ॾाढो इंस्पायर कयो। उन टाइम में मूंखे टाइम त ॾाढो टफ हो, छो जो इंजीनियरिंग जी पढ़ाई ॾाढी टफ हूंदी आहे, पर तॾहिं बि मूंखे हिकु पैशन हो संगीत जे लाइ। त मां गांधरवा विद्यालय जॉइन कयो
ऐं उहो एलिस ब्रिज में हो तंहिं महिल एलिस ब्रिज अहमदाबाद में त मां उन में 1 साल जी एग्ज़ाम ॾिनी जंहिंमें पहिरियों साल हूंदो आहे प्रवेशिका प्रथम ऐं ॿिए साल में एडमिशन वधी जेको हूंदो आहे प्रवेशिका पूर्ण, पर उहो मां पूरो न करे सघियुसि छो जो उन खां पोइ मूंखे मुंहिंजी क्वालिफिकेशन पूरी थी वई ऐं जॉब जे लाइ मूंखे स्ट्रगल करिणो हो, प्लस पंहिंजो कैरियर बणायो छो जो मिडिल क्लास जी फैमिली खे पहिरियों त पंहिंजो कैरियर बणाइणो पवंदो आहे त उन विच में मूंखे थोरो छॾे ॾियणो पियो। ओके ओके तो सर ही त थी क्लासिकल म्यूज़िक जी तालीम, छा तव्हां सिंधी संगीत जी भी तालीम वरिती आहे? एक्चुअली सिंधी संगीत जी तालीम जे चइजे त उहा मूंखे न मिली सघी आहे, मां चाहियो घणो ई हो पर मूंखे उहा न मिली सघी आहे, हिन ॻाल्हि जो अफ़सोस बि रहंदो आहे। मां कोशिशि ॾाढी कई पर हा मूंखे जॾहिं रेडियो में जॾहिं मूंखे युवा वाणी में फोक सॉन्ग जे लाइ घुरायो वियो त मां पवन अंकल सां कॉन्टेक्ट में हुयुमि त उहो कॉन्टेक्ट खणी करे मां उन्हनि वटि वियुमि कि भई मूंखे घुरायो अथऊं त मां कहिड़ा गीत ॻायां, मां थोरो कंफ्यूज़ हुउसि त हुननि मूंखे चयो ठीकु आहे तूं संडे जे ॾींहुं अची वञ, त मां हुनजे घर वियुमि सुबुह जो त मुंहिंजो आवाज़ु ॿुधऊं ऐं मूंखे ॿुधायूं गाइड कयूं कि भई तूं हीअं गीत ॻाइजांइ ऐं हुननि खे ॿुधाइजांइ कि भई हिन सुर सां मां ॻाईंदो आहियां। त अहिड़े नमूने सां जेके बि प्रोग्राम आहे स्टार्टिंग में 4-5 प्रोग्रामनि में कंटिन्यूअस मां पवन अंकल वटि वेंदो हुउसि ऐं उहे मूंखे हेल्प कंदा। उन खां पोइ उन्हनि खां थोरो मां दूर थी वियुसि छो जो मां पंहिंजे स्ट्रगल में कैरियर जे त थोरो दूर थी वियुसि। उन खां पोइ मुंहिंजे लाइफ में मूंखे मिलिया श्री अर्जन दास बंबाणी, उहे बि संगीत जा तमामु ॼाणू हुआ ऐं मास्टर चंद्र उन्हनि जा मासड़ हुआ त हू बि संगीत चङो ॼाणंदा ऐं उन्हनि जो संगीत रिसर्च सेंटर नाले हिकु दुकानु हूंदी बाज़ार में त मूंखे जॾहिं बि मौक़ो मिलंदो मां उन्हनि जी दुकान ते वेंदो हुउसि ऐं उते वञी वेहंदुमि त उते हू मूंखे घणो ई क्लासिकल संगीत जे बारे में, सिंधी संगीत जे बारे में प्लस उन्हनि जा जेके बि एक्सपीरियंस आहे म्यूज़िक जे बारे में उन्हनि मूंखे ॿुधायो त ईअं मञे थो सघिजे त उन्हनि मतिलबु उहे गुरू वांगुरु रहिया मुंहिंजे लाइ। ओके ओके सर तव्हांजो फर्स्ट प्रोफेशनल परफॉर्मेंस कॾहिं थियो ऐं हुन में तव्हां छा परफॉर्म कयो हुयो? हा मूंखे एक्चुअली त जेको फर्स्ट प्रोफेशनल जेको मुंहिंजो परफॉर्मेंस हो उहो त स्कूल में ई हो, MG स्कूल जे स्टेज ते मां ॻायो हो ऐं उतां मूंखे एप्रिशिएट कयो वियो ऐं उन खां पोइ मूंखे ॿुधायूं कि भई पवन कुमार बि MG स्कूल में ई पढ़ंदा हुआ ऐं हाणे हिन वक़्तु हू वॾा सिंगर आहिनि त तूं हुन सां मिल, ज़रूरु तोखे उहे हेल्प कंदा। त मां हुननि सां मिलियुमि ऐं उनखे चयो कि भई मां ॻाइणु थो चाहियां त मूंखे चयूं भई ठीकु आहे तूं मुंहिंजे घर अचिजां, मां तोखे ॿुधंदुमि ऐं पोइ उन्हनि जे घर वियुमि 1-2 दफ़ो, उन मूंखे ॿुधो ऐं मूंखे हिकु बंगला एरिया में हिकु प्रोग्राम हो उते चयूं कि भई तूं पहुची वञजां त मां हिकु पंहिंजो गीत तयारु कयो छो जो हुननि जे हू मोहम्मद रफ़ी जे आवाज़ में त ॾाढो सुठो ॻाईंदा ई आहिनि ऐं हुननि जे पार्टी में तंहिं महिल किशोर कुमार जो बि हुयो त हुननि जे पार्टी में मुकेश जो कोई सॉन्ग न हो त हुननि मूंखे चयूं तूं मुकेश जो गीत ई तयारु करे अचिजां त उते मां हिकु मुकेश जो गीत ॻायो। ओके सर सिंधीअ में सभिनीनि खां पहिरियों तव्हां कॾहिं परफॉर्म कयो? हा वरी सिंधीअ में बि अगेन पवन कुमार जन खे इहो बि श्रेय वञे थो त उन्हनि मूंखे चेटीचंड जो प्रोग्राम हो मणिनगर में त उन्हनि मूंखे चयूं भई तूं हुते हिकु सिंधी गानो तयारु कर ऐं मां हिकु सिंधी गानो तयारु कयो ऐं हुते चेटीचंड में सभिनी अॻियां सिंधी गानो पेश कयो। ओके सर हिकु सिंगर जे लाइ रियाज़ जी छा अहमियत हूंदी आहे? हिकु सिंगर जे लाइ रियाज़ तमामु ज़रूरी आहे छो त रियाज़ कंदे कंदे हुनखे हिकु आंतरिक शक्ति ईंदी आहे जंहिं शक्तिअ जे करे हू स्टेज ते परफॉर्म करे सघंदो आहे ऐं हर हिकु ऑडियंस खे ख़ुशि करे सघंदो आहे। डेफिनेटली तव्हां केतिरो रियाज़ कंदा आहियो? ॾिसो ईअं त स्ट्रगलिंग लाइफ आहे हर कंहिंजी पर जिते जिते मूंखे टाइम मिलंदो ऑफिस में बि ॿुधंदो रहंदो आहियां, ॿुधंदो त रहंदो ई आहियां ऑलवेज़ पर छुट्टीअ जे मतिलबु जेको मुंहिंजो वीकेंड हूंदो आहे उन ॾींहुं मां रियाज़ कंदो आहियां। ओके ओके दोस्तों सिंधी फोक सिंगिंग जे बारे में हिकु वॾो मिसकंसेप्शन प्रिवेलेंट आहे। सिंधी फोक सिंगिंग यानी सिर्फ़ लाॾा ही एक्चुअली सही कोन्हे। सिंधी फोक सिंगिंग में घणा ई जॉनर्स आहिनि लाइक कलाम, गज़ल्स, काफ़ियूं, गीत, लाॾा ऐं तमामु कुझु। सर तव्हांजो फेवरेट जॉनर ऑफ सिंगिंग कहिड़ो आहे? ईअं त सॼो सिंधी फोक जेको सिंगिंग आहे उहो मुंहिंजो पसंदीदा आहे पर
उन्हनि मां गज़ल मूंखे एतिरो ॻाइण जो मौक़ो न मिलियो आहे ओके पर कलाम मोस्टली मां वधीक ॻाया आहिनि ऐं मुंहिंजो ऑब्वियसली फेवरेट आहे कलाम। ओके त सर तव्हांजे हिसाब सां हिननि जॉनर्स जी गायकीअ में छा डिफरेंस आहे? ॾिसो हीअं आहे त असांजे सिंधी संगीत तमामु मालामाल आहे जंहिंमें काफ़ी आहे हा जंहिंमें कलाम आहिनि हा जंहिंमें गज़ल आहे। हाणे इन्हनि में आहे त गायकी पर इन्हनि में कुझु फ़र्क़ु आहे। जीअं लाॾो आहे हा त उहो ख़ासि कंहिं ओकेज़न ते शादीअ में ई ॻायो थो वञे ऐं कलाम जेके आहिनि उन में हिकु दर्द फ़िराक आहे हिकु ब्रह आहे हिकु ईश्वर सां हिकु नातो आहे या ईअं खणी चइजे त हिकु फिलोसॉफिकल थाट आहे कलाम में। अच्छा उनजा विषय अलॻि अलॻि थी था सघनि ऐं सिंधी जेके माण्हू उन्हनि वधि में वधि जंहिं संगीत खे पसंदि कयो आहे त उहो आहे कलाम। गज़ल एतिरो फेमस न आहे ऐं काफ़ियूं बि जेके वॾड़ा आहिनि असांजा घणा ई पेश करे चुका आहिनि पर हींअर ताईं बि जेको हली रहियो आहे उहो कलाम ई आहे ऐं गज़ल जी बि आहे चालू ई आहे कोशिशि ॻाई रहिया आहिनि। सर गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे तव्हांजे ई कोई फेवरेट जॉनर में प्लीज़ कुझु ॻाए ॿुधायो। मां तव्हांखे हिकु सिंधी संगीत हिकु इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि त सिंधी संगीत जा पंहिंजा राग बि आहिनि। ओके जीअं त राणो हा जीअं त कोहियारी ऐं जीअं सोरठ। हाणे सोरठ राग में हिकु कलाम आहे जेको मां तव्हांखे पेश थो कयां जेको शाह साहब उनखे ॾाढे सुठे नमूने वर्णन कयो आहे। सोरठ जो हिकु किस्सो आहे शाह जे रसाले में जंहिंमें बीजल हूंदो आहे जेको संगीत वॼाईंदो आहे सोरठ राग वॼाईंदो आहे ऐं जेको राजा हूंदो आहे राय ॾियाज उहो उन जे संगीत ते एतिरो मंत्रमुग्ध थी वेंदो आहे जो आख़िर पंहिंजो सिर कटे करे हथ में ॾींदो आहे उनखे त उनखे हूअं कोई बि हाराए न सघंदो आहे। त ही मां तव्हांखे हिकु सोरठ में गीत ॿुधायां थो। हीरा मोती तो मथां घोरिया लख हज़ार कंधुक पे सौबा भेंट रखां हो मंगता हे राम। ॾिस आशिकन जा इंसाफ़ ॾियनि सिर घोरे घोरे। ॾिस आशिकन जा इंसाफ़ ॾियनि सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे सिर घोरे घोरे। ॾिस आशिकन जा इंसाफ़। वाह बेहतरीन। ऐं सर हाणे टॉपिक ऑफ कन्वर्सेशन खां अलॻि हिकु सवाल जंहिंजो आंसर तव्हांखे मूंखे सिर्फ़ु 5 वर्ड्स में ॾियणो आहे ऐं ही सवाल इज़ लाइक अ पेटेंट ऑफ कला ऐं कलाकार सीज़न 2। त मुंहिंजो सवाल आहे हू इज़ राजेश वलेछा। राजेश वलेछा केरु आहिनि इन 5 वर्ड्स? राजेश वलेछा जेको तव्हां सां गॾु वेठो आहे उहो हिकु गायक आहे ऐं जेको पंहिंजे ऑफिस में हूंदो आहे उहो हिकु इंजीनियर आहे। वाह। सर हर सिंगर जी गायकी पाण में यूनिक हूंदी आहे पर हू कंहिं न कंहिं खां इंस्पायर्ड डेफिनेटली हूंदी आहे। त तव्हांखे छा थो लॻे तव्हांजी गायकी कंहिं खां इंस्पायर्ड आहे? हा पूजा जी मूंखे एक्चुअली शुरूआत जंहिं महिल मां कई आहे पंहिंजी संगीत सिंधी संगीत जी उन में मां मोस्टली मास्टर चंद्र खे ॻायो आहे। उन खां अलावा घनश्याम वासवाणी जी मुंहिंजा फेवरेट आहिनि। उन जो कारण बि इहो आहे छो जो मूंखे गज़ल बि ॾाढो पसंदि आहे ऐं मां ॻाए न सघियो आहियां पर मूंखे तमामु वणंदो आहे इन करे मां उन्हनि जी गायकी पसंदि कंदो आहियां ऐं उन्हनि जे मथां चालू आहे रियाज़। बिल्कुलु दैट्स रियली ग्रेट। मास्टर चंद्र साहिब ऐं घनश्याम वासवानी जी ही सिंधी लेजेंड्स आहिनि पर हुननि ॿिन्हिनि जी गायकी तमामु डिफरेंट आहे। सर हिते मां वरी रिक्वेस्ट कंदसि त तव्हां असांखे मास्टर चंद्र साहिब जी कोई हिकु रचना ॿुधायो पर तंहिंखां पहिरियों दोस्तो मां तव्हांखे ही ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त मास्टर चंद्र न सिर्फ़ु हिकु बहितरीन सिंगर पोएट कंपोज़र ऐं ऑथर हुया पर हू हिकु बहितरीन एक्टर बि हुया। हूअं त मास्टर चंद्र जा जेके रोमेंटिक गीत
सभिनी ॿुधा हूंदा ऐं मां बि जेके उनजा फेमस सॉन्ग आहिनि मोस्टली सभु ॻाए चुको आहियां ओके पर जेको तमामु घटि ॻाए चुको आहियां ऐं मूंखे ॾाढो मतिलबु मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे उहो थो ॿुधायां ऐं उन गीत जी स्टोरी इहा त जॾहिं पार्टीशन थियो जॾहिं विरहाङो थियो त सिंधियुनि खे जेके उन्हनि जे दिलनि ते ज़ख़्म आहे उन सम्झो प्रार्थना या गीत मरहम जो कमु कयो त मां तव्हांखे हिकु उहो गीत ॿुधायां थो वतन थियो जुदा ॼण जुदा जान थी जुदाई सहे केर इंसान थी हकी जे पुछो ॻाल्हि ईमान जी हिंदू भी रोवन था मुसलमान भी मालिक तू दर्द कटींदे की न छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे मालिक तू दर्द कटींदे की न छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे अगवारी अॼु उल्फत नाहे मुल्क में सागी मोहब्बत नाहे दर्द सहण जी ताक़त नाहे जुदा रहण जी जुर्रत नाहे मालिक तू दर्द कटींदे की न छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे मालिक तू दर्द कटींदे की न छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे। वाह बेहतरीन सर जेतिरी मूंखे ॼाण आहे त सिंधी कंसर्ट्स में जॾहिं बि कलाम पेश थींदा आहिनि तॾहिं हुननि जी शुरूआति ॾोइड़नि सां थींदी आहे त ही ॾोइड़नि जो सिग्निफिकेंस छा आहे? ॾिसो मां मुंहिंजे हिसाब सां जी त अॻे ज़माने में छा हूंदो टीवी या फिल्मूं न हुयूं त अॻे चौकियूं थींदियूं ओके ऐं भक्तियूं थींदियूं त हाणे छा आहे सॼी राति भगत भक्तियूं पेश कंदा त उन्हनि खे कुझु मसालो खपे सम्झो हिकु सॉन्ग त ॻाइनि था उहो 7-8 मिंटे जो आहे पर उनखे जेकॾहिं 25 मिंटे जो करिणो हुजे अधु कलाक जो करिणो हुजे त उनजे लाइ हू ॾोहिड़नि जो यूज़ कंदा पर हाणे उन में ध्यानु रखण जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त उन गीत जो विषय छा आहे उन विषय सां रिलेटेड ई ॾोहिड़ो खणबो आहे ॾोहिड़ो यानी कि जेके हिंदीअ में दोहा चइजे थो उहा साॻी ॻाल्हि आहे त हू इन्हनि ॾोहिड़नि जी मदद सां उन गीत खे वॾो कंदा वेंदा हुआ ऐं उनखे इफेक्टिव बि बणाईंदा ऐं हाणे जे ज़माने में जॾहिं गायक पहिरियों ॾोहिड़ो खणनि था उन मां हिकु त म्यूज़िशियन खे राग जे बारे में ॼाण मिली वञे थी ऐं ॿियो जेका ऑडियंस आहे उनखे इहा ॼाण मिले थी त सब्जेक्ट छा आहे मां सम्झां थो मुंहिंजे हिसाब सां। ओके त सर वरी रिक्वेस्ट कंदसि त तव्हां असांखे तव्हांजो कोई फेवरेट हिकु ॾोहिड़ो प्लीज़ ॻाए ॿुधायो। चश्म तर दिल मुंतज़र नीची नजर सां केरु आहे दरवाज़े ते दिलबर दर खुलण जी देर आहे। क्या बात है सर सीता सिंधु भवन मुंबई ही लोकेशन सिंधी सिंगर्स जी तमाम फेवरेट लोकेशन आहे एंड अ सिंगर फील्स प्राउड आफ्टर परफॉर्मिंग देयर त छा तव्हां कॾहिं सीता सिंधु भवन ते परफॉर्म कयो आहे? जी बिल्कुलु मां 2 दफ़ा परफॉर्म कयो आहे 2012 में पहिरीं दफ़ो मां परफॉर्म कयो ऐं ॿियो दफ़ो हींअर ई 11 जून ते मां अञा हाणे परफॉर्म करे आहियां। ओके सर तव्हांखे ही अपॉर्चुनिटी कीअं मिली ऐं ही एक्सपीरियंसिस कीअं रहिया? एक्चुअली छा आहे मां बि ॿुधंदो रहंदुसि पवन कुमार जी बि मूंखे चयो कि भई मां तोखे सीता सिंधु भवन मोकिलींदुसि ऐं ॿियनि बि मूंखे घणनि ई चयो कि भई उहो मंच जेको बि गायक आहे उनजे लाइ ज़रूरी आहे वञणु खपे पर हाणे मां उते कीअं पहुचां मुंहिंजे लाइ इहो वॾो मसइलो त हिकु ॾींहुं मां ॼेठो लालवाणी अंकल वटि वियमि छो जो उन्हनि जा सन जेके आहिनि उहे मुंहिंजा क्लासमेट आहे त उन्हनि सां फैमिली रिलेशन ई आहे त ॼेठो लालवाणी अंकल खे मां चयो कि भई मां सीता सिंधु में थो परफॉर्म करणु चाहियां त मूंखे चयूं भई ॾिस मां तोखे नंबर ॾियां थो दादा ठाकुर चावला जो तूं पाण ई उन्हनि सां ॻाल्हाए वठि त मां उनखे फ़ोन कयो त हुननि चयो बेटा ॾिस मां तोखे कॾहिं ॿुधो न आहे ऐं जेकॾहिं तुंहिंजी काई CD या कुझु हुजे या तूं हिते अचण वारो हुजे त मूंखे तूं पर्सनली ॿुधाए
त मां चयोमांनि सर मां अचण वारो त न आहियां पर मूंखे हिकु CD आहे चओ त मां तव्हांखे मोकिले ॾियां त उन्हनि खे मां CD मोकिले ॾिनी उनखां पोइ ॿुधो ऐं उनखां पोइ मूंखे चयूं की भई तूं 2012 में उन्हनि मूंखे घुरायो पहिरियों दफ़ो ऐं उते मां परफॉर्म करे आयुमि ऐं उनखां पोइ हाणे उन्हनि जा डॉटर आहिनि शोभा लालचंदानी जी उन्हनि बि मूंखे हाणे 11 जून ते घुरायो ऐं मां उते परफॉर्म करे आयुसि ऐं सचुपचु उहो मंच हिकु तमामु वॾो मंच आहे ऐं हर हिकु कलाकार उते ॻाइणु चाहींदो आहे ऐं लॻभॻि मां सम्झां थो सॼे देश जा त न पर पाकिस्तान ऐं ॿियनि देशनि जा बि कलाकार अची करे उते परफॉर्म कंदा आहिनि ओके दैट्स ग्रेट सर पब्लिक परफॉर्मेंसिस जे अलावा तव्हां शायदि टीवीअ ते ऐं इवन रेडियो ते बि कुझु सिंधी फोक सॉन्ग्स पेश कया आहिनि त हीउ एक्सपीरियंस कीअं रहियो जी बिल्कुलु तमामु बढ़िया रहियो ओके छो जो स्टेज ते ॻाइण वारनि खे हमेशह इहो हूंदो आहे त भई टीवीअ में कीअं हूंदो रेडियो में कीअं हूंदो ऐं रेडियो ऐं टीवी वारनि खे ईअं हूंदो आहे त भई लाइव में कीअं ॻाइजे पर मां ख़ुशि नसीबु आहे जो मूंखे ॿई नसीब थिया आहिनि ओके दोस्तों मां हिते तव्हांजो गौर तलब करणु चाहींदसि त श्री राजेश जी लाइव रेडियो ऐं टीवीअ ते त परफॉर्म कंदा ई आहिनि पर हू सिंधी प्लेबैक सिंगिंग में बि इन्वॉल्व आहिनि आहे न ही क़ाबिल तारीफ़ सर मां तव्हां खां ई ॼाणणु चाहींदसि त तव्हांखे प्लेबैक सिंगिंग करण जो वीचार कॾहिं ऐं कीअं आयो एक्चुअली मां कॾहिं सोचियो न हो की मां फिल्म में बि ॻाईंदुसि छो जो रेडियो टीवी ऐं स्टेजनि ते ॻाईंदो रहंदुसि पंहिंजी ई धुन में मुंहिंजी मुलाक़ात नरेश उधाणी जी सां थी ऐं उन्हनि मूंखे चयो की भई हिकु एल्बम ठही रहियो आहे उन जे लाइ तूं ॻाईंदे त मां चयोमांनि जी बिल्कुलु ॻाईंदुसि त हिकु झूलण जा प्यारा सिंधी हिकु एल्बम हो जंहिंमें मां 5 सॉन्ग ॻाया त उनखां पोइ नरेश उधाणी जी सां मुंहिंजी सुञाणप थी त उन्हनि जी हिकु फिल्म ठही रही वरदान त उन्हनि में ऑलमोस्ट उनजा जेके गीत हुया उहे रिकॉर्ड थी चुका पर हिकु अंताक्षरी जंहिंमें मुंहिंजा 2 पीस उन में हुया 2 पीस मां ॻाया ऐं उनखां पोइ हाणे हिकु फिल्म अची रही आहे दुनिया दिल वारनि जी जंहिंमें मां टोटली सभु मेल सिंगर में मां ई आहियां ऐं सभु गीत मां ई ॻाया आहिनि वाह कंग्रेचुलेशंस फॉर दैट थैंक यू सर हूअं त तव्हां वेराइटीज़ ऑफ सिंधी सिंगिंग एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहियो पर ॾींहं पोइ ॾींहं सिंधी सिंगर्स घटिजी रहिया आहिनि त अहिड़ी सर्कमस्टांसिस में तव्हांखे तव्हांजो फ्यूचर छा थो ॾिसणु अचे ॾिसो ईअं न आहे त ॿुधंदड़ घटिजी रहिया आहिनि ॻाल्हाइण वारा बेशक घटिजनि था पर ॿुधण वारनि जो मां सम्झां थो जेका मुंहिंजी गायकी आहे उन्हनि जो अंदाज़ फिक्स ई आहे उहे ओतिरा जो ओतिरा ई आहिनि मां जिन बि कल्चरल प्रोग्राम में वञा थो उन्हनि में जेके बि माण्हू अचनि था उहे लॻभॻि उहे ई आहिनि ऐं जेके कल्चर जेके प्रोग्राम थियनि था उहे उन्हनि सां मां संस्थाउनि सां जुड़ियल आहियां जीअं रंगक्रम थिएटर सां बि मां जुड़ियल आहियां उन्हनि जा रहनुमा जगदीश हिदायतपुरी उन्हनि सां मां जुड़ियल आहियां उन्हनि सां गॾु प्रोग्राम करे रहियो आहियां जी जी ओके सर हूअं त ही कन्वर्सेशन्स नेवर एंडिंग आहिनि पर वक़्त जी पाबंदीअ जे करे अंत में मां तव्हां खां ई ज़रूरु ॼाणणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण जा जेके ऐं जहिड़ा बि एफर्ट्स अॼुकल्ह थी रहिया आहिनि छा हू काफ़ी आहिनि ॾिसो डार्विन जे सिद्धांत मुताबिक़ की भई उहो ई साह वाटो बची सघंदो आहे जेको वातावरण सां ठहिकी हलंदो त असां सिंधी भाषा खे बि असां सिंधियुनि खे बि असां सिंगरनि खे बि वातावरण सां ठहिकी करे हलणो पवंदो असांखे बि कुझु बदिलाउ आणणो पवंदो जेके ऑडियंस खे खपे उन हिसाब सां असांखे बदिलाउ आणणो पवंदो प्लस जेका चारो तरफ़ जेका इंग्लिश सिखण जी या हिंदी सिखण जी जेका वॉड आहे उन में असांखे भले ई ॿार कुझु बि पढ़नि था पर घटि में घटि सिंधी में असांखे ॻाल्हाइणु खपे घर में जंहिंसां असांजी ॿोली क़ाइमु रहंदी बाक़ी सोशल मीडिया आहे उन जे ज़रिए बि माण्हू हिक ॿिए खे मैसेजिस रोमन में बि टाइप करे करे सिंधी त बचे ई थी पर असांखे घटि में घटि मुंहिंजे ख़्याल खां एतिरो त करणु घुरिजे डेफिनेटली सर तव्हांजो प्रीशियस टाइम कढी करे असांजे स्टूडियो में पधारिया ऐं असां सां गॾु तव्हांजा एक्सपीरियंसिस शेयर कया थैंक यू सो मच दोस्तों प्रोग्राम समाप्त कंदे कंदे मां हर सिंधीअ खे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण सिंधियत खे प्रिज़र्व करणु असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे पर सिर्फ़ सिंधी ॿोली अमर रहे चवण सां सिंधियत कोन प्रिज़र्व थींदी अचो त मिली करे कुझु अहिड़ा प्लेटफॉर्म्स क्रिएट कयूं जिते हुजनि सिर्फ़ सिंधी ऐं सिंधियत अचो लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत तव्हांखे असांजो अॼु जो ही एपिसोड कीअं लॻो ॼाणण जो इंतज़ारु रहंदो तव्हांजा फीडबैक्स असांखे ईमेल था करे सघो हिननि ईमेल आईडीज़ ते sindhitv@gtpl.net sindhitv@yahoo.com तव्हांजा फीडबैक्स व्हाट्सएप भी था करे सघो हिन नंबर ते 8849423398
दोस्तों हिन प्रोग्राम जो सिलसिलो हीअं ई हलंदो रहंदो ऐं तव्हां सां ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात थींदी हिकिड़े नए कलाकार सां। तेसिताईं इजाज़त ॾियो। नमस्कार।